तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु तव्हांजे ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहियो आहियां उनजो नालो आहे शहज़ादो लाल मलूक। जीअं त हीअ आखाणी हीअ बादशाह जी ॻाल्हि कुझु वॾी आहे, उन करे अव्हांजी सहूलियत लाइ हिन खे कुझु हिसनि में विरहायूं था। हीअ अव्हांजी ख़िदमत में पहिरियों हिसो पेश करे रहियो आहियां। उन खां पोइ हिन जा बक़ाया हिसा जेके बि आहिनि से असांजे यूट्यूब चैनल तनमन साफ़ ते मौजूदु आहिनि, तव्हां उतां ॾिसी डाउनलोड करे सघो था। त अचो हलूं था आखाणी जी तरफ़। कंहिं मुल्क में हिकु काठियो रहंदो हो जो काठियूं विकिणी ॾुखियो सुखियो बचनि जो पेट पालींदो हो। हिकु ॾींहुं हुनजे घर में अनो ख़तमु थी वियो। तॾहिं संदसि ज़ाल चयसि त घर में खाइण लाइ कणो बि कोन्हे, किथां वञी अन्न लप वठी अचु त ॿारनि खे खारायूं। हीउ घर मां निकिरी मुझी पियो ऐं अचे हिकिड़े मकान में वेही रहियो, जिते कंहिं चुकड़ी प्यारे छॾियसि ऐं जॾहिं ॿिपहरी थी तॾहिं नशे में चूर थी अचे घर सुम्ही रहियो। संदसि ज़ाल जा पाड़े मां अन्न दाणा उधारा वठणु वई हुई, सा मोटी अचे ॾिसे त मुड़ुसु सऊं सिधो थियो सुतो पियो आहे। हुन खेसि जाॻाए चयो त मियां, ॿारड़ा पिया मानीअ गभेला दाहूं कनि ऐं तूं ख़बर न आहे किथां घुमियो फिरियो अचो सुम्हियो पवई। पर मुड़ुसु माठि करे पासो वराए वरी बि फूण में पइजी वियो। संदसि ज़ाल बि सूर पी वई ऐं पाड़े मां जेके अन्न दाणा आंदा हुआईं से पीहीं ॿारनि लाइ मानी पचायईं ऐं पोइ पाण बि गिराओ खाधाऊं ऐं ॿारनि खे बि खाराए सुम्हारे छॾियाऊं। उते माईअ खे ख़बर पई त ॻोठ जा 2-3 माण्हू रोज़गार हथु करण लाइ मुसाफ़िरीअ ते था वञनि। तंहिं करे मुड़ुस खे चयईं त वेठे केतिरो वक़्तु गुज़ारिबो, तूं बि उन्हनि माण्हुनि सां गॾिजी वञ। हुन पहिरियों ई त नटायो, पर पोइ ज़ाल जे ज़ोर भरण ते वञण लाइ तयारु थियो। ॿिए ॾींहुं माईअ लोलो पचाए ॾिनुसि जो खणी ॿियनि साथियुनि सां गॾिजी हू सफ़र ते रवानो थियो। हलंदे हलंदे हिननि खे हिकु हंधि राति पइजी वई। उन करे उते ई तरसी पिया ऐं हर को टुकुर भोर खाई सुम्ही रहियो। हिन बि ॻोथरीअ मां सुकल लोलो कढी खाधो ऐं ॻोथरीअ खे पासे में बीठल किरड़ ते विझी पाण लेटी पियो। सुबुह जो हमराहनि हिन खे अॻिते हलण लाइ उथारियो, पर हुन इनकार कयो ऐं पासो वराए सुम्ही रहियो। जॾहिं सिजु काफ़ी मथे चढ़ी आयो तॾहिं अखि खुलियसि, ॾिसे त संदसि साथी सभु हलिया विया हुआ ऐं किरड़ ते संदसि उछलायल ॻोथरीअ में हिकिड़ो वॾो नागु आहे जो सुरंदो अंदरि पियो वञे। जॾहिं नागु ॻोथरीअ में घिड़ी वियो तॾहिं यकदमि ड्रोड़ी ॻोथरीअ जो मुंहुं बंदि करे छॾियईं। दिलि में चयईं त ज़ाल बि रोज़ रोज़ पई तंग करे, हीअ थो हीअ ॻोथरी हथ में ॾियांसि, हिन जे सुरनि खां त छुटी पवंदुसि। इहो ख़्यालु करे नाग वारी ॻोथरी खणी वापसि अचे ॻोठु पहुतो। घर में ॾिठाई त ज़ाल आहे ई कान, सो यकदमि उहा नाग वारी ॻोथरी हिकु अटे जे कुने में विझी पाण वरी बि चुकड़ीअ जी चस्के ते मकान ॾांहुं हलियो वियो। माई जॾहिं मोटी घर आई तॾहिं ॿारनि ॿुधायुसि त बाबा आयो आहे। माई ॾाढी ख़ुशि थी ऐं दिलि में चयईं त मुसाफ़िरीअ तां ज़रूरु कुझु न कुझु आंदो हूंदाई। सो सॼे घर जा टपड़ ॻोल्हणु लॻी। ॻोल्हींदे ॻोल्हींदे आख़िर अचे उन कुने जो ढकु लाथईं जंहिंमें उहा नाग वारी ॻोथरी पियल हुई। ॻोथरी कढी बिस्मिल्लाह करे जीअं ई खणी खोले त ॾिसे त उन में हिकु 9 लखो हार पियो आहे। माई ॾाढी ख़ुशि थी ऐं उहो 9 लखो हार खणी हिकु जोहरीअ वटि आई ऐं चयईंसि त मूंखे हिन जा पैसा ॾे। जोहरीअ 9 लखो हार ॾिसी वाइड़ो थी वियो ऐं माईअ खे चयईं त माई, हिन हार जा पैसा मूं वटि त छा, पर बादशाह वटि बि मुश्किल हूंदा। बाक़ी आउं तोखे एतिरा ॾियां थो जो सॼी उमिरि पिया खाइजो। माईअ खे जोहरीअ झोल टकनि जो भरे ॾिनो। माई उहे खणी आई घर ऐं यकदमि अन्न वग़ैरह वठी गुंजियूं ऐं गुंदड़ा भरे छॾियईं ऐं ॿियो बि जेकी खतुसि सो वठी आणे घर भॼाईं। जॾहिं सिजु बचे लहण ते थियो ऐं मुड़ुसु न मोटियो तॾहिं पुट खे मोकिलियईं त वञी पीउ खे वठी अचु। छोकिरो सिधो मकान ते आयो ऐं पिणस खे अचे
घर हलण लाइ चयाईं। हुन सोचियो त शायदि नाग ॾंगियो अथसि तॾहिं मूंखे घुराए थी, पर ईअं आउं बि किथे थो वञा, भल त मरे त पोइ वेंदुसि। तंहिं करे पुट खे चयाईं त तूं हल त आउं अचां थो। छोकिरो मोटी घर आयो। थोरी देरि बैदि वरी माईअ छोकिरे खे मोकिलियो। काठेर वरी बि ख़्यालु कयो त भल त मरे पोइ वेंदुसि। जॾहिं वरी बि छोकिरो ख़ाली घर मोटियो तॾहिं माईअ चिड़ में ॿ लपाटूं हणी खेसि वरी बि प्रिंस खे सॾे अचण लाइ पोइ ते डोड़ायो। हिन दफ़े जॾहिं छोकिरो रोंदो प्रिंस वटि आयो तॾहिं हुन दिलि में सोचियो त शायदि हाणे मरी वई आहे। सो दिलि में ख़ुशि थियो ऐं चयईं त चङो थियो जो हुन हचा मां ख़ुदा खणी जिंदु छॾाई। पोइ पुट सां गॾिजी घर आयो। घर पहुचण सां ॾिसे त मार हिते त किसो ई ॿियो लॻो पियो आहे। हिक पासे अन जा ढेर पिया सुकनि त ॿिए पासे कपिड़नि, शयुनि ऐं टोलनि जा अंबार लॻा पिया आहिनि त टे पासे वरी ॾाढा ताम पिया चाढ़जनि। पहिरीं त खेसि शक पियो त शायदि संसि वञण खां पोइ संसि ज़ाल किथां चोरी कई आहे, पर पोइ जॾहिं ज़ाल खां हक़ीक़त पुछाईं ऐं उन नवल खे हार जो ॿुधायुसि तॾहिं बिन वाड़ो थी वियो, पर दिलि में कुझु सोचे सिधो हुन जोहरीअ वटि आयो ऐं खेसि ड्रेॼाइण लाइ चयाईं त मुंहिंजे ज़ाल जेको हार तोखे ॾेई वई आहे सो मूं बादशाह लाइ आंदो, पर उहा भुल में तोखे ॾेई वई आहे, उहो मूंखे मोटाए ॾे, न त वञी तो बादशाह खे ॿुधायां। बादशाह जो नालो ॿुधी जोहरी डिॼी वियो ऐं आख़िर हथ जोड़ करे झोल टकण जो हुन खे बि भरे ॾिनई। जेको ख़ुशि थी हू घर खणी आयो ऐं आणे ज़ाल खे ॾिनई। पोइ त काठेर ऐं संसि ज़ाल ऐं ॿार ॾाढे मज़े सां वेही ॾींहं गुज़ारण लॻा। जोहरी ॿिए ॾींहुं उहो साॻियो हार खणी बादशाह वटि आयो। बादशाह 9 लखो हार ॾिसी अजब में पइजी वियो ऐं दिलि में चयाईं त अहिड़ो हार त मुंहिंजे सॼे बादशाहीअ में कोन हूंदो। सो जोहरीअ खे चयाईं त हीउ हार मूंखे ॾे, उन जे एवज़ तोखे जेकी घुरणो हुजे सो घुर। जोहरी त आयो ई उन नियत सां हो। सो हार बादशाह खे ॾेई ॾिनल रक़म खां 4 खज़ानो बादशाह खां वठी रवानो थियो। बादशाह हार खणी सिधो महलात में आयो ऐं अचे राणी जे ॻिच में विधाईं। कुझु ॾींहंनि खां पोइ राणीअ उहो हार लाइ संदूक में रखी छॾियो, रुॻो कंहिं ख़ासि ॾींहं ते पई पाईंदी हुई। हिकिड़े ॾींहुं राणी विहिंजी सिंहिंजी तयारु थी अचे आरसीअ जे साम्हूं वेठी ऐं दिलि में ख़्यालु कयईं त अॼु 9 लखो हार पाइजे। इहो ख़्यालु करे बानीअ खे सॾे चयाईं त वञी 9 लखो हार खणी अचु। बानी जो अचे पेती खोले त ॾिसे त हार आहे ई कोन, उन जे जाइ ते हिकु मोतियुनि जहिड़ो मलूक ॿारु सुतो पियो आहे। हीअ डोड़ी राणीअ वटि आई ऐं चयईंसि त राणी तव्हांखे मुबारक हुजे, ख़ुदा तव्हांखे पुटु ॾिनो आहे। राणीअ खे को औलाद हूंदो ई कोन हो, तंहिं सम्झो त शायदि बानी चथरूं थी करे, सो तपी बाहि थी वई ऐं चयाईंसि त गुस्ताख़, तूं मूं तां चथरूं थी करीं। बानीअ कसम खणी चवणु लॻी त साण तूं पाण हली ॾिस त ॿारु आहे या न। राणी बानीअ सां गॾिजी अचे ॾिसे त वाक़ई बानीअ जी ॻाल्हि सची आहे। राणी ॾाढो ख़ुशि थी ऐं बिस्मिल्लाह करे खणी हंज में विहारियईंसि। पोइ त यकदमि साॻिए बानीअ खे बादशाह ॾांहुं मुबारक वास्ते मोकिलियईं। बानीअ अचे बादशाह खे मुबारक ॾिनी ऐं चयाईं त बादशाह सलामत, कुदरत तव्हांखे पुटड़ो नसीबु कयो आहे। बादशाह ख़्यालु कयो त केतिरो अरसो गुज़री वियो आहे, पर असांखे को औलाद ई कोन थियो आहे ऐं न वरी का उमेद हुई, सो हींअर पुटु वरी कीअं ॼाओ, शायदि बानी मूं ते चथरूं थी करे। सो यकदमि कावड़ में आपे खां निकिरी वियो ऐं बानीअ खे घटि वधि ॻाल्हाइणु लॻो। आख़िर बानीअ जे कसम खणण ते बादशाह महलात में आयो ऐं अचे ॾिठाई त बराबरि राणी हिकु सुहिणो मलूक ॿारु हंज में खयों वेठी आहे। पोइ त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन बानीअ खे वॾा वॾा इनाम अकराम ॾेई ख़ुशि कयाईं ऐं ॿार जो नालो लाल मलूक रखियाऊं। अॼु नंढो सुभाणे वॾो, आख़िर लाल मलूक बि अचे वॾो थियो ऐं बादशाह हुन खे मकतब में विहारियो।
जॾहिं पढ़ी क़ाबिलकार थियो तॾहिं बादशाह ख़्यालु कयो अहिड़ो लाल मलूक ख़ूबसूरत आहे त अहिड़ी ख़ूबसूरत संस कुंवार हुजे। उन वक़्तु बादशाहनि जो इहो दस्तूर हूंदो हो त संगावतीअ लाइ पंहिंजे वज़ीर खे घोट या कुंवार जी तस्वीर ॾेई ॿिए बादशाही में मोकिलींदा हुआ। हुन बि पंहिंजे हिकु वज़ीर खे लाल मलूक जी तस्वीर ॾेई लाल मलूक लाइ कुंवार ॻोल्हण लाइ मोकिलियो ऐं चयाईंसि त कुंवार अहिड़ी ॻोल्हे अचु जो जहिड़ो लाल मलूक तहिड़ी हिन जी कुंवार, ॿियो त जेसीं किथे संगावती थिए तेसीं वापसि न वरिजां। वज़ीर त उन वक़्तु ई रवानो थियो, पर कुझु ॾींहंनि खां पोइ पोयां बादशाह गुज़ारे वियो। लाल मलूक जंहिं रस्ते खां रोज़ु शिकार ते वेंदो हो तंहिं रस्ते ते हमेशह हिकिड़ो फ़क़ीर वेठो हूंदो हो जो हूअं त वेठो रहंदो हो पर लाल मलूक खे ॾिसी खिली ॾींदो हो। हिकु ॾींहुं लाल मलूक फ़क़ीर खां पुछियो त मूंखे ॿुधाए त हूअं त तूं वेठो रहंदो आहीं पर मूंखे ॾिसी खिली ॾींदो आहीं, इहो छो? फ़क़ीर चयुसि त बाबा साईं उन ॻाल्हि तां लही वञो। तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मुअज़्ज़िज़ नाज़रीन, कहाणीअ जो पहिरियों हिसो हिते पूरो थियो ऐं इनशा अल्लाह कहाणीअ जो ॿियो हिसो ॿिए वीडियो में पेश कंदासीं। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं विज़िट न कयो आहे त असांजो चैनल सर्च कयो, विज़िट कयो ऐं जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तमामु वॾी महिरबानी। त मिलूं था ॿिए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।